स्टाफ जिंदाबाद। लोअर स्टाफ के टाइम स्केल। डोकरी में लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। उन ॾस में लोअर स्टाफ तालीम खाते जे अॻुवाणनि मरकज़ी प्रेस सेक्रेटरी काज़ी वसीमुल्लाह जूनेजो, ज़िले जनरल सेक्रेटरी गुलाम शब्बीर अब्बासी, ज़िले प्रेस सेक्रेटरी बख्शल थईम, तालके सदर अब्दुल गनी थईम, इमरान बान, इम्तियाज़ मीरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लोअर स्टाफ तालीम खातो डोकरी असांजा मुलाज़िम पंहिंजी जाइज़ हक़नि जे लाइ आवाज़ उथारण जूं काविशूं कंदा रहूं था। हुननि वस वारनि खे अपील कंदे चयो त लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि, जाइज़ मुरादूं ॾिनियूं वञनि, टाइम स्केल, IDs ऐं बायोमेट्रिक जी आड़ में बंदि पयल पघारूं खोलियूं वञनि, सीनियरिटी लिस्ट ठाहे क्लार्क प्रमोशन ॾिनो वञे, 2007 खां रहियल रातूं जारी कयूं वञनि, मुलाज़िमनि खे रिहाइशी कॉलोनी ॾेई अपग्रेड कयो वञे, ॿी सूरत में वधीक एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट काज़ी फरीद, VNS डोकरी।